بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، آداب النبوية. باره نمبر لا يقيم الرجل من مجلسه ثم يجلس فيه آخر. इहो हिकिड़ो अदब आहे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे त केर बि जे ॿाहिरां कॾहिं वेठा हूंदा आहिनि माण्हू कंहिं मजलिस में, त पोइ हिकिड़ो को ॿियो माण्हू ईंदो आहे त हिकिड़े खे चवंदो यार तूं उथी उन जॻह ते हिन खे विहार, या पाण उथी वरी पंहिंजी जॻह ते उन खे विहारींदो। त इहो असांखे इन मां नबी करीम सेखारियो थो त ईअं न कयो, पर सोढ़ा थियो ऐं उनखे जॻह ॾियो। छो जो हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस इब्न उमर عن النبي صلى الله عليه وسلم، حديث ياد مكان يجلس فيه آخر، عن النبي صلى الله عليه وسلم أنه نهى أن يقوم الرجل من مجلسه ويجلس فيه آخر ولكن تفسحوا. حديث صحيح بخاري में आहे ऐं मुस्लिम में बि आहे। सो नबी करीम इहो झले थो त इहो इंसान ईअं न करे। केॾी महिल बि माण्हू वेठा हुजनि, ॿियो को अचे थो ॿाहिरां, त उहो जिथे उनखे जॻह लभे आख़िरी में, सुनत आहे त हैथ इंतहल मजलिस, सुनत आहे त जिथे माण्हू वेठा आहिनि आख़िरी में उते वेही रहे, ऐं ईअं न करे ॿियो को यार हिकिड़े ॿिए कंहिंखे उथारे त हिन खे विहारियां। सो इहो असांजे यानी मुआशरे में तमामु घणो आहे। इहो ॾिसंदा त को आयो आहे यानी अज़ीज़ माण्हू आहे, पैसे वारो आहे, वॾेरो आहे, त पोइ उन जे लाइ जॻह जल्दी थी वेंदी। को ग़रीब ईंदो त उन जे लाइ जॻह न थींदी। असल सुनत आहे त जिथे जेसि ताईं माण्हू वेठा आहिनि उते वेही रहे, हैथ इंतहल मजलिस। पर जे केरु कंहिंखे उथारे थो त भाउ उथी तूं हिते हू वेहे, वॾेरो आहे या कीअं आहे, त उनखे झले चए न भाउ भली वेठो हुजे, छो जो जेको पहिरियां आयो उन जो हक़ु आहे उन जॻह ते वेहण ते। सो इहो असांखे अदब सिखणो आहे, छो जो इहो घणा माण्हू ॾिसूं था त हींअर इहो इन शइ में मुब्तला थी विया आहिनि, ऐं सुनत न आहे इहा। सुनत आहे त जेको अचे माण्हू जिथे जॻह लभेसि वेहे, जे न त नबी करीम चए थो तफ़स्सहू यानी थोरा सोढ़ा थियो। ऐं इहो क़ुर में बि अलाह साईं हुकुम आहे तफ़स्सहू यफ़्सह अल्लाहु लकुम। सो असां हिकु ॿिए में सोढ़ा थी जॻह ॾियोसि वेहे, बाक़ी कंहिंखे न उथारे माण्हू त यार ॿियो हिकिड़ो वेहे, छो जो उनखे हिकिड़ो दिलि में दुख थींदो। ऐं मुस्लमान भाइरनि खे दुख न आहे करिणो, हुनजे दिलि में छा थींदो त यार मां ग़रीब हुउसि तॾहिं मूंखे उथारी, जा मां हल्की ज़ात जो आहियां तॾहिं मूंखे उथारी हिन खे विहारी। सो इहो जाइज़ न आहे। इस्लाम में शरीयत में असांखे अदब नबवी मां इहो असांखे सिखणो आहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।